अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ब्रेकिंग न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं मोरो खां मोरो भरिसां ॻोठ कमरदीन चांडियो वासी नौजवान गुल मोहम्मद सियाल ऐं ज़िले कंबर जे शहर खैरपुर जोसो में क़ुरान पाक मां गोली पार करे क़तल थियल नारी फ़हमीदा सियाल जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सरदार बाबू अली मुराद सियाल ऑफ बलोचिस्तान जी अॻुवाणीअ में सियाल बिरादरीअ पारां टूल प्लाज़ा मोरो वटि एहतिजाजी धरणो हणी क़ौमी शाहराह खे बंदि कयो वियो। 2 कलाकनि खां वधीक क़ौमी शाहराह बंदि रहियो। ॿिए पासे पुलिस जी वॾी नफ़री पहुती, जिते CIA इंचार्ज नौशरो फिरोज़, यार मोहम्मद रिंद, DSP मोरो अब्दुल हकीम मज़ारी, SHO मोरो शुआब अकबर कोलाची ऐं SHO दर्स ख़ालिद हुसैन लाखेर जी मौजूदगीअ में SSP अब्दुल क़यूम पिताफ़ीअ सां फ़ोन ते कॉल करे मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं, जिते गुल मोहम्मद सियाल जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे यकीन ॾियारियो। ॻाल्हियूं कामयाब थियण खां पोइ मुज़ाहिरीन रोड ख़ाली करे बंदि रोड खोले छॾियो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।